पन्नू आकिल भरिसां ॻोठ दुर मोहम्मदई में एक अफ़सोसनाक वाक़ियो पेश आयो आहे। ॻोठ में पढ़ाइण लाइ मुक़ररु लेडी टीचर ॿारनि ते तशदुद कयो आहे। वालिदेन ऐं ॻोठाणनि मूजिबि स्कूल में पढ़ंदड़ मासूम ॿार खे बिना कंहिं जवाज़ जे सख़्ती सां मारियो वियो, जंहिं करे ॿार ख़ौफ़ज़दा ऐं ज़हनी परेशानी में मुब्तला थी विया आहिनि। ॻोठाणनि जो चवणु आहे त लेडी टीचर जे अहिड़े रवैये सबबि वालिदेन में पिणु बेचैनी पैदा थी वई आहे। तालीमी माहौल मुतासिर थियो आहे। वालिदेन मुतालबो कयो आहे त वास्तेदार खाता वाक़ई जी जांच करे ॿारनि जी थींदड़ नाइंसाफ़ी रोकण लाइ क़दम खया वञनि ऐं स्कूल में तालीमी माहौल खे बहितर बणायो वञे। तोखे कादे हैं पुत्र केड़ी केड़ी जगह दे की ते हेठ को आया थे बस बस इसरा तो के कादे मारो ने पुत्र कुटो दा पुत्र 70 रहते हम तो डंडो स्पीड में छाते आते पुत्र छाते आते केड़ी गाल दे करे आया थे अजो बार में दवाई की पे होयो से करे जंजीर रोसेस थी वाली को या आई थी पैसा असां के असां थी असां वया कार तो शे वठनो चाहो चलता शो यार से शो किया था बस तारे से बंद थी डंडा आया तो असां निशान छाप जिया ने रिसर्च भी थी वई हुई असां दवाई तो भी आयो उन से वटी जे भाई रखना बड़े करे छाते आने पुत्र और चेपी था ना ता केंगा खुशी रिसर्च कया केंगा बुशे वती था। सब्सक्राइब कयो अवामी न्यूज़ HD खे ऐं ताज़ा तरीन ख़बरुनि लाइ ॾिसंदा रहो अवामी न्यूज़ HD।